मौला अली रज़ी अल्लाह अन्हु जी औलाद केतिरी हुई? अल्लाह 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 अल्लाह। मौला अली जी औलाद पाक त हुआ त सुभान अल्लाह, तेरी नस्ल पाक में है बच्चा 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 नूर का, तू है ऐने नूर, तेरा सब घराना नूर का। सुभान ऐं सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जो पूरो क़सीदा नूर आहे माशाअल्लाह। ऐं अल्लाह पाक हिकिड़ो ॿियो शेर सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह तआला अलैह जो आहे, क्या बात रज़ा उस चमनिस्तान करम की, क्या बात रज़ा उस चमनिस्तान करम की, ज़हरा है कली जिसमें हुसैन और हसन फूल। सुभान अल्लाह। मौला कायनात रज़ी अल्लाह तआला अन्हो जी औलाद मुबारका जेकी सैयदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जिन खां हुई, उहा त इमाम हसन पाक, इमाम हुसैन पाक ऐं इमाम मुहसिन या इमाम मुहसिन पाक रज़ी अल्लाह तआला अन्हो, इहे टे शहज़ादा हुआ। ऐं टे ई शहज़ादियूं हुयूं मुंहिंजूं, सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह तआला अन्हा, सैयदा रुक़ैया ऐं सैयदा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह तआला। सैयदा ज़हरा पाक रज़ी अल्लाह तआला अन्हा खां त इहा औलाद हुई। सैयदा ज़हरा पाक रज़ी अल्लाह तआला अन्हा जेसि ताईं हयात हुयूं, मौला काइनात रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿियो निकाह न कयो। ऐं बीबी साहिण जॾहिं दुनिया मां पर्दो करे वयूं ऐं पोइ वक़्तु मुनासिब थिए, मौला काइनात रज़ी अल्लाह तआला अन्हु जेके ॿिया निकाह फ़रमाया, त हुन जेके ॿिया निकाह फ़रमाया हुननि में अवां जी औलाद मुतहरा आहे अल्हम्दुलिल्लाह। सैयदा ख़ातून जन्नत बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा समेत अवां जी जेकी रिवायतुनि में अचे थो त सैयदा समेत अवां जी 9 घरवारियूं हुयूं ऐं अवां जा 15 साहबज़ादा ऐं 18 शहज़ादियूं हुयूं। माशाअल्लाह। 15 शहज़ादा ऐं 18 तक़रीबन शहज़ादियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह ताला जी अल्लाह पाक असांखे मौला अली रज़ी अल्लाह अन्हु जी सीरत जूं बरकतूं बि नसीब फरमाए ऐं अहल बैत जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए ऐं दुनिया ऐं आख़िरत में असांखे कामयाबी नसीब फरमाए। बिजाहि नबी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।